हैदराबाद में ख़बरवार से शिरकंदासी हैदराबाद में डंपर ए मोटरसाइकिल में टक्कर सबब भायर फौत थी विया आहिनि। हटड़ी वारे इलाइक़े में डंपर ए मोटरसाइकिल में टक्कर थी पियो जिस सबब गोपां ॻोठ वासी भायर फौत थी पिया। इतला ते पुलिस पहुंची हादसे में फौत थियण जा मर्द अस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि। पुलिस समराए त फौतिन में हसनैन गोपांग ए संदसि भाउ शामिल आहे। पुलिस मूजिब हटड़ी वारे इलाइक़े में डंपर ए मोटरसाइकिल में टक्कर थी पियो जिस सबब भायर फौत थी विया आहिनि। पुलिस मूजिब फौतिन जा मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल कया विया आहिनि। हैदराबाद में ख़बरवार से शेयर कई पिया। हैदराबाद में डंपर ए मोटरसाइकिल में टक्कर सबब भायर फौत थी विया आहिनि। हटड़ी वारे इलाइक़े में डंपर ए मोटरसाइकिल में टक्कर थी पियो जिस सबब गोपां ॻोठ वासी भायर फौत थी विया। इतला ते पुलिस पहुंची हादसे में फौत थियण जा मर्द अस्पताल मुंतकिल करे छॾिया। पुलिस समराए त फौतिन में हसनैन गोपांग ए संदसि भाउ शामिल आहे। पुलिस मूजिब हटड़ी वारे इलाइक़े में डंपर ए मोटरसाइकिल में टक्कर थी पियो जिस सबब भायर फौत थी विया आहिनि। हैदराबाद में तफ़सील मालूम कंदासीं शबीर रबड़ो खां। जी शबीर, हादसे बाबत आगाह कजो। जी बिल्कुल, हैदराबाद भरसां हथड़ी वारे इलाइक़े जे हाला इलाइक़े वटि मोटरसाइकिल सवार ॿिनि भाइरनि मथां तेज़ रफ़्तार डंपर चढ़ी वियो आहे, जॾहिं त मोटरसाइकिल सवार ॿई भाइर सॼे ते पहुची विया आहिनि। इतला ते पुलिस पहुची वियल ॿिन्ही भाइरनि जा लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ हैदराबाद जे सिविल अस्पताल मुंतकिल करे छॾिया आहिनि। जेको आहे पुलिस मूजिब फौतिन जी सुञाणप हसनैन ऐं अनैन तौर थी आहे, जेके पीपी यूनियन काउंसिल लाखड़ में गोपांग जा पुट आहिनि, जेके गोपांग ॻोठ जा रवासी आहिनि। ॿिए पासे डंपर ड्राइवर मौक़े तां फरार थी वियो आहे ऐं पुलिस डंपर खे पंहिंजी तावील में वठी छॾियो आहे। जी महिरबानी शबीर रबड़ो तफ़सील ॾियण जे लाइ।